हाँ जी बिल्कुल नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त ॿ ॾींहं अॻु डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबबि गिम्स अस्पताल में फ़ौत थियल पीरथन औरत नसीम अख्तर मेमून जे असां तॾहिं ते मौजूदु आहियूं न तॾहिं ते हुन जा जेके वारस मौजूदु आहिनि असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त हीउ जेको दर्दनाक वाक़ियो थियो आहे उहो कीअं पेश आयो। असां मुतालबो इहो ई कंदासीं त इहे एमरजेंसी वारी शयूं डॉक्टर साहब भट्टी साहब जन पंहिंजे नज़र जे अंदरि हेठि रखनि ऐं उन्हनि शयुनि जे मथां विज़िट कई वञे रोज़ानो त आया इहे शयूं प्रॉपर हुते डॉक्टर्स मौजूदु आहिनि या न आहिनि। अगरि जे न आहिनि त उन्हनि जे मथां एक्शन वरितो वञे तॾहिं इहा शइ अॻिते हली सघंदी, गिम्स पंहिंजो किरदारु ॾेखारे सघंदी, बाक़ी त अंधेरो आहे। हीउ जेको दर्दनाक वाक़ियो थियो आहे हक़ीक़त में सिधो तो मर्डर आहे। बाक़ी जेको आहे सो असां इहो न चवंदासीं त को स्पेशली कंसिक्वेंस थींदा रहंदा आहिनि, ज़िंदगीअ जो हिसो आहे। हर कॾहिं बि इंसानु जेको आहे कहिड़े बि हवाले सां उनजो मौत लाइक़ु आहे, पर यार जेकॾहिं को ॾिठो वाइठो हिकिड़ो माहौल जेको आहे आॾो अचे थो त ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। तंहिं करे मुंहिंजो स्पेशली भट्टी साहिब खे इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे पाण अची विज़िट करे ॾिसे ऐं अंदरूनी हालतूं ॾिसे। मेडिकल टर्म में असांखे हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे त फ्रंट अगरि तव्हांजी बॉडी सड़ियल आहे त तव्हांजा ऑर्गन डैमेज थी सघनि था, पर असां सां अहिड़ो कोई हादसो न हुयो। असांजी पेशेंट जी बैक सड़ियल हुई, असांजे कंहिं बि ऑर्गन में कोई डैमेज न हुयो, काई बि ॻाल्हि न हुई। जॾहिं पेशेंट पहुतो आहे त उनजी शुगर लेवल 300 ते आहे। हिननि खे हिकिड़ी इंसुलिन प्रोवाइड न करे सघिया आहिनि त जीअं एटलीस्ट असां बॉडी जी शुगर खे कंट्रोल करे असां उनखे अॻिते उनजे रिपोर्ट्स खे ॾिसूं, उनजी जेके ज़रूरियात आहिनि, मजबूरियूं आहिनि जेके असांजूं, उन्हनि पंहिंजी कमी कोताहियुनि खे साइड रखी करे असां हिकिड़े पेशेंट जी ज़िंदगी बचाइण जी कोशिशि कयूं। अहिड़ी का बि कोशिशि न कई वई। ख़ुदा रा पहिरियों कमु इहो कयो, सरकार खे मुंहिंजी इस्तद आहे त जेको बि तव्हां स्टाफ कॉन्ट्रैक्ट ते रखियो आहे काइंडली इन जो पुलिस वेरिफिकेशन, इन जो करेक्टर, इन को मुख़्तलिफ़ जी ॿियनि मुलाज़मतुनि में वरितो थो वञे। आर्मीअ में तव्हां नौकिरी था कयो, सिपाही भर्ती थो त उन घणा उन प्रोसेस मां थो गुज़रे। बसि ॾुखो इन ॻाल्हि जो आहे। मुंहिंजी घरवारी त वई अलाह खे प्यारी थी, पर ॾुख जेको आहे कोन ईंदो। मां इन करे चवां थो त इन करे माना मुंहिंजे आवाज़ जे करे अॻिते जेके बचड़ा आहिनि कंहिंजा कंहिंजूं न्याणियूं आहिनि, कंहिंजा जेको आहे ॿटड़ा आहिनि, उहे महफ़ूज़ रहनि। हिननि जेको आहे सिंध वॾी वज़ीर सैयद मुराद अली शाह सिहत वारी सूबाई वज़ीर समेत जेको आहे कमिश्नर सखर खां मुतालबो कयो आहे त गिम्स में जेके नाहिल डॉक्टर आहिनि, जेके अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू मारे ऐं जेको आहे उन्हनि जी जेके लाश आहिनि उहे वासन हवाले कनि था, इन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सख़्तु एक्शन खंयो वञे त जीअं ॿीहर जेको गिम्स अंदरि जेको अहिड़े क़िस्म जो जेको वाक़ियो आहे उहो पेश न अची सघे। कैमरामैन साबिर मेमण सां गॾु मुमताज़ मेमण, धरती TV न्यूज़, गंबट।